पाकिस्तान IMF में 1.5 लाख बरक़रार वज़ीर आज़म वधीक ॾुखिया फ़ैसिला करण जो इशारो ॾेई छॾियो। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त ग़रीबनि ते पवंदड़ भार विरहायो वेंदो, अमीरनि ते वधीक टैक्स लॻायो वेंदो, जेको हिकु दफ़ो बि थी सघे थो। गुज़िरियल हुकूमत जे मुआशी पॉलिसियुनि ऐं नाकास कारकर्दगीअ सबबि वॾो मुआशी चैलेंज मिलियो आहे। मुल्की मईशत जी मज़बूतीअ लाइ कंहिं बि फ़ैसिले खां पोइते न हटंदासीं। मुस्लिम दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म पीपल्स पार्टीअ जी शहीद चेयरपर्सन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 69 सालगिरह मल्हाई पई वञे। सालगिरह जे मौक़े ते शहीद बेनज़ीर भुट्टो खे भेट पेश करण लाइ लाड़काने में जलसो जारी। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां शहीद राणी बेनज़ीर भुट्टो खे सालगिरह जे ॾींहं ते ज़बरदस्त भेटा पेश। आसिफ ज़रदारी चयो आहे त मुल्की तरक़ीअ लाइ शहीद बेनज़ीर जे फ़लसफ़े ते अमल करणो पवंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बेनज़ीर भुट्टो जे फ़लसफ़े ते अमल कंदे बुख ऐं बेरोज़गारीअ जो ख़ात्मो कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त शहीद बेनज़ीर उसूली मौक़िफ़ जी वकालत कई, अलाह संदसि दर्जा बुलंद करे। घाटे टोड़ महांगाई ख़िलाफ़ नवाब शाह जे शहरियुनि पारां महांगाई ख़िलाफ़ हनीफ़ सागर लाखो एजाज़ शेख आमिर भंगवार ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते शहरनि चयो त पेट्रोल, डीज़ल, खंडु, अटो, घी, सब्जियूं, खाधे पीते जो हर सामान महांगो आहे। जेको ग़रीब 500 रुपया कमाए थो उहो घर जो ख़र्चु किथां हलाए। उन्हनि चयो त अमीरनि जा धारियल कुता ऐं ॿिया जानवर गोश्त खाइनि था, पर ग़रीब पोरियत हिकु वक़्त जी दाल बि वठी नथो सघे ऐं पंहिंजे बचनि खे खाराए नथो सघे। हुकूमत सिर्फ़ु पंहिंजा पेट भरनि था, उन्हनि खे अवाम जी का बि परवाह न आहे। जेकॾहिं महांगाई ख़तमु न कई वई, माण्हू बुख खां तंग अची ख़ुदकुशी कंदा। उन हुकूमत खां मुतालबो कयो त महांगाई ख़तमु करे ग़रीबनि ते रहम कयो वञे। हिंदुस्तान अंदरि मुसलमाननि ते थींदड़ ज़ुल्म ऐं मुल्क पाकिस्तान में व्याजखोरनि ख़िलाफ़ मजलिस क़ाइद आज़म पाकिस्तान पारां असद बिरोही, अज़ीज़ बिरोही, कबूल हुसैन, सैयद मोहम्मद नदीम जी अॻुवाणीअ में हथनि में पाकिस्तान जो झंडो खणी एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त इंडिया में रहंदड़ मुसलमाननि ते इंडिया में तशदुद ऐं ज़ुल्म करे रहियो आहे। उतां जे मुसलमाननि ते ज़ुल्म जा पहाड़ किराए छॾिया आहिनि। उन्हनि चयो त असां पाकिस्तान फ़ौज सां गॾु आहियूं। फ़ौज असांखे हुकुम कंदी त सिरनि ते कफ़न ॿधी इंडिया खे सबक़ु सेखारींदासीं। उन्हनि हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कयो त मुल्क अंदरि व्याजखोरनि ग़रीबनि खे तबाह करे छॾियो आहे। व्याज ते पाबंदी हणी ग़रीबनि खे बचायो वञे। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न रशीद अहमद ज़रदारी चयो आहे त शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में 26 जून ते मुनक़िद थींदड़ मकानी चूंडूं पुरअमन, साफ़ ऐं शफ़ाफ़ कराइण असां सभिनी जो क़ौमी ऐं इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे। उन सिलसिले में समूरा लाॻापियल अमलदार पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु ईमानदारीअ सां अदा कनि। इंतिज़ामिया खे यकीनी बणाए अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन अॼु कमिश्नर ऑफिस जे कमेटी रूम में मकानी चूंडुनि जे हवाले सां कयल इंतिज़ाम जो जाइज़ो वठण लाइ थियल इजलास में सदारत कंदे कयो।